बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आऊं आहियां वफ़ा अब्बासी। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं गड़ियासिन शहर में ऐं अॼु अवामी मसइला ॿुधंदासीं त टाउन कमेटी गड़ियासिन जे तरफ़ खां गुज़िरियल 4 सालनि में कहिड़ा कम थिया या कहिड़ा कम रहिजी विया। माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधंदासीं ऐं उनखां पोइ आगा शुजाउद्दीन खान दुरानी साहिब जन वटि हलंदासीं। टाउन चेयरमैन जे तरफ़ां कहिड़ा कम कराया विया आहिनि या कहिड़ा रहियल आहिनि या कहिड़ा मुस्तक़बिल में कराइणा आहिनि। नाज़रीन, जीअं त असां अॼु मौजूदु आहियूं गड़ियासिन शहर में ऐं असां अवामी मसइला खणी कोट दुरानी में गड़ियासिन जे टाउन चेयरमैन मोहतरम जनाब आगा शुजाउद्दीन खान दुरानी साहिब जन वटि पहुता आहियूं। सो असां आगा साहिब सां इहे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं त शहर में केतिरा कम थिया या केतिरा रहिजी विया या माण्हुनि जूं जेके शिकायतूं आहिनि उहे छो न थिया। सो इन मौज़ूअ ते अचूं था आगा साहिब खां ॻाल्हि ॿोल करणु। जी आगा साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी महिरबानी आया अॼु ऐं सुठो क़दम खयो आहे तव्हांजी सिंध वेब न्यूज़। त सभिनी वटि वञी ऐं उन्हनि जा हौसला अफ़ज़ाई बि थींदी। तव्हांजे हिन सां मसइला पुछण जी ॻाल्हि जा पुछो था त मां जीअं त तव्हां ॿुधायो त चेयरमैन बि आहियां हिते ऐं अलाह जी महिरबानीअ सां असांजे ख़ानदान हितां जो ख़िदमत करण वारा वेठा आहियूं। असां शुरूअ खां वठी कंदा आया आहियूं ऐं मुंहिंजो हिते चेयरमैन थियण जो मक़सदु ई सिर्फ़ु इहो हुयो छो जो असां पहिरीं हिते इंट्रस्ट न वठंदा हुआसीं छो जो ॿियनि हितां जे जेके बि आहिनि असांजा शहरवासी सभिनी खे असां कोशिशि करे उन्हनि खे अॻिते कंदा हुआसीं। बाबा तव्हां अची कमु कयो, वधीक वियो था, मेल जोल बि थिए थी तव्हांजी उन्हनि सां। पोइ वरी जेको असां ॾिठोसीं, मां पाण ज़ाती पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे मज़ो न आयो, दिलि ख़ुशि न थी मुंहिंजी। पोइ मां वरी वॾनि खे बि चयुमि पंहिंजे त मां हाणे शौक़ु थियो आहे त मां कुझु ख़िदमत कयां गड़ियासिन जी। छा आहे त जिते किथे वीरानगी लॻी पई आहे हर शोबे में। पोइ अलाह जी महिरबानीअ सां इलेक्शन थिया, उन में मां हिसो वरितमि। महिरबानीअ सां रब जी खटियासीं सुठे तरीक़े सां। ऐं मुंहिंजो पाण हुन में ज़ाती जेको इंट्रस्ट हुयो इहो हो त जीअं मां ॿुधायो मां त ख़िदमत कयां गड़ियासिन शहर जी ख़ासि। हाणे कोशिशि मां त कई आहे, 4 साल थियण वारा आहिनि चेयरमैनी खे मुंहिंजे बि। जेके वादा बि मां कया हुअमि, जेके मिलण वेंदा हुआसीं इलेक्शन जे टाइम सां सभिनी दोस्तनि सां त बाबा मां कोशिशि करे तव्हां वटि ईंदोमांव तव्हांजा मसइला पुछण। उहो मां कयो, मां बाक़ाइदा वञी कोशिशि कयमि पंहिंजी जेके बि वसाइल हुया मां वटि उन सां पुॼी सघिया ऐं जेसि ताईं मुंहिंजे हिसाब सां त मां त काफ़ी कमु कयो आहे। बाक़ी हाणे उन्हनि जे शहरवासियुनि जे हुन में आहे त उहे छा था सम्झनि मुंहिंजी कारकर्दगीअ खे, कीअं कयो आहे मां 4 सालनि में, साथ ॾिनो तमामु या न ॾिनो तमामु। बाक़ी कम जे हैसियत सां अगरि मां पुछंदव त मां छा कयो आहे त उहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त वॾे में वॾो मां जेको कमु कयो उहो इहो हुयो असांजो ड्रेनेज सिस्टम जेको नाला सिस्टम आहे उहो सफ़ा नाकारा हो हिते। माना उनजी का बि अहिड़ी जेके असां चवंदा आहियूं लाइनिंग थियल हुई पर उन में सभु ख़तमु थियल हो। उनखे मां सॼे खे तक़रीबन ॿीहर रिवाइव कयो। मां रिवाइव मतिलबु उनखे जाॻरायमि उन कम खे जंहिंमें अहिड़ा मसइला हुया त अलाए छा छा हुन में फाथल हो, हलंदो ई न हो। उनखां पोइ हाणे छा थियो आहे त जिते तव्हां वेंदव पहिरियों गिटियुनि में इहो हूंदो जीअं तव्हां बि असांजा हितां जा ई आहियो, गड़ियासिन जा आहियो, तव्हांखे बि ख़बर हूंदी त हुते नालियूं जॻह जॻह ते भरियलु हूंदो, माना माण्हू लंघण जी जाइ न हूंदी। उनखे मां अलाह जे हुकुम सां काफ़ी बहितर कयो आहे। अञा बि मुंहिंजी कोशिशि आहे, हालांकि उहो पब्लिक हेल्थ जे उन में आहे पर पब्लिक हेल्थ वारा असां वठी बि विया, हफ़्तो हलायो, वरी वापसि कयूं। इन जे करे असां पुॼी नथा सघूं हिन कम खे। हाणे वरी मुंहिंजी कोशिशि आहे, मां उन्हनि खे चयो आहे, वरी बि मां लिखी मोकिलियो तमामु त बाबा तव्हांजो ज़िम्मो आहे पंपिंग स्टेशन खे हलाइणु
त शहर खे साफ़ रखण जे लाइ ड्रेनेज सिस्टम तव्हांजो सही आहे त तव्हांजी कामयाबी आहे। ड्रेनेज सिस्टम न आहे सही त कुझु बि न आहे, कुझु बि सफ़ाई न थींदो। जी नाज़रीन, त आगा साहब खां सवाल जवाब जारी आहिनि ऐं असां शहर जे माण्हुनि सां बि मिलंदासीं। शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा छा व्यूज़ आहिनि, आगा साहब जे लाइ कहिड़ा कम थिया आहिनि, कहिड़ा न थिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांखे बि ॼाण हूंदी, जेकॾहिं गड़ियासिन शहर जो माण्हू जेको बि आहे उनखे ॼाण आहे त आगा साहब त चेयरमैन हाणे थियो आहे, तक़रीबन 4 साल थिया आहिनि, पर आगा साहब जूं ख़िदमतूं, आगा साहब जेके बि शुरूआत खां वठी वॾनि खां वठी जेके शहर जे लाइ जाखोड़ींदा आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। ऐं आगा साहब जो शहर ते हथ बि तमामु घणो रहंदो आहे। हर मसइले में हर माण्हूअ लाइ कोई बि बिना फ़र्क़ जे आगा साहब जन कमु कंदा आहिनि। त सो हाणे सवालु आहे जेको अव्हांखे ॿुधायूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध मीडिया न्यूज़ जी वॾी महिरबानी जेके असांजे मोहल्ला मच्छी मार्केट में कवरेज लाइ पहुता आहिनि, असांजे फ़ाइदे लाइ पहुता आहिनि। असां वटि जेके बुनियादी मसइला आहिनि त हीअ असांजो पाड़ो तमामु पुराणो पाड़ो आहे हिन शहर जो। हिते 2001 खां वठी कोई बि तरक़ियाती कमु न थियो आहे। ऐं हालांकि हे विच चौंका वारो पाड़ो आहे, तमामु घणी आमदो रफ़्ता माण्हुनि जी कारोबारी पाड़ो आहे हिते। असांखे न टफ टाइल लॻी आहे हिते, न लाइटिंग जो सिस्टम आहे हिते, न ड्रेनेज जो बि असांखे प्रॉब्लम आहे, उहो बि असां वटि कोई बि तरक़ियाती कमु न थियो आहे। टाउन चेयरमैन आगा साहब जन खे असां एप्लीकेशनूं बि ॾिनियूं आहिनि। ऐं हिते वॾे में वॾो मसइलो जेको असां मोहल्ले वारनि खे इहो आहे त असांजे पाड़े में मच्छी मार्केट जेका लॻाई वई त उनजी गेट असांजे पाड़े मां कई वई, जिते तमामु घणी आमदो रफ़्त थी, जंहिंमें असांजे नियाणियुनि खे ॿियनि खे इंतिहाई तकलीफ़ आहे। उहा बि असां एप्लीकेशन ॾिनी आहे त इहा गेट बंदि कई वञे। त लिहाज़ा आगा साहब जन खे, चेयरमैन साहब जन खे, TMO साहब जन जेके बि आहिनि उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे त असांजे पाड़े खे बक़ाया पाड़नि वांगुरु जीअं ॿियनि कमु करायो आहे, असांजे पाड़े खे नज़रअंदाज़ न कयो वञे। महिरबानी करे जेके बि तरक़ियाती फंड आहिनि असांजे पाड़े ते बि ख़र्चु कया वञनि, असांजे लाइटिंग जो सिस्टम सही कयो वञे, ड्रेनेज जो सिस्टम सही कयो वञे ऐं टफ टाइल लॻाई वञे जीअं बरसाति में गंदो पाणी कोई बि जमा न थिए। इहे ई असांखे ज़रूरतूं आहिनि पाड़े जे हिसाब सां। इहे थी वेंदा त इंतिहाई शुक्रगुज़ार रहंदासीं आगा साहब जन जा। सिंध मीडिया न्यूज़ जा असां थोरात आहियूं की आगा साहब खे असांजो इहो अर्ज़ु आहे, पूरे शहर में कम थिया आहिनि माशाल्लाह सुठा, जे असांजे मच्छी मार्केट पाड़े ते बि थोरो ध्यानु ॾिनो वञे। शहर में त काफ़ियुनि जाइनि ते अंदरि सॼी गड़ी यासीन में कम थी विया आहिनि। ऐं टाउन कमेटी जो जेको चेयरमैन साहबु आहे उहो पंहिंजे हिसाब सां कमु सही करे थो। हाणे बदकिस्मती आहे मदनपुर माला जो ॿाहिरियों सिम वारो पासो, जंहिंमें भुटा आहिनि, उढा आहिनि, खोखर आहिनि, असांजा 3-4 घर आहिनि। उहा हिकिड़ी घिटी आहे शफ़ीक भुटे ताईं त ठहियलु आहे, TMO साहबु आहे। उते कुल 300 गाम आहे, उन में 3-4 चकर मां सजा ख़ान टाउन चेयरमैन आहे गड़ी यासीन जो, उन खे एप्लीकेशन यूनियन मिलिया ऐं उहो वरी हेठियनि खे चए थो बाबा इहो कराए वठो, उहो ॿुधी अणॿुधी कंदा। ऐं इन मसइले में मां ख़ुदि मूसी ख़ान असांजे ज़िले जो चेयरमैन आहे, उन सां 3 चकर मिलियुमि। उन सोहेल ख़ान खे घुराए बि चयो बाबा इहा पुल बि अॻ में सजा ख़ान ईंदी आहे, जे इहा घिटी न ॾींदव त इन पुल जो बि को फ़ाइदो न थींदो। हेॾो शहर जो माण्हू अचनि त रोड ते निकिरी वञनि, हुनजो असां कराए था वठूं, उहा बि ॿुधी अणॿुधी कयूं। सो असांजे हिन पासे ॾे को अहिड़ो कमु न थियो आहे। इहा जे असांखे घिटी मिलंदी त उहो साईं जन जी महिरबानी थींदी ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ आहे हिन जी। जॾहिं खां टाउन चेयरमैन आगा शुजा खान जन आया आहिनि असांजे गड़ियासीन में इलेक्टेड थी, उनखां पोइ तमामु बहितरीनु कम असांजे गड़ियासीन में थिया आहिनि। जीअं पेवर ब्लॉक आहे
ऐं उन खां पोइ असांजे गड़ियासीन जा क्रास आहिनि। अॻे ईदनि ते असां इहो असरु हूंदो हो त माना असां पाचा मथे करे ऐं रोडनि तां क्रॉस कंदा हुआसीं। हाणे अलहमदिल्ला रोड बि फस्ट क्लास ठही विया आहिनि, नालियूं बि फस्ट क्लास ठही वियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेको क्रासनि जंहिंमें जेका ब्लॉकिंग थींदी हुई पाणीअ जी, अलहमदिल्ला हाणे उहा कोन थिए पई। ऐं ॿियो असांखे वॾे में वॾो इहो एडवांटेज मिलियो त पार्क ठहियो तफ़रीह जे लाइ, पर उन में कुझु गुंजाइशूं आहिनि, उन में कुझु ज़रूरतूं आहिनि, पर उते जेके शयुनि जी खोट आहे, जीअं हिकिड़ो फुआरो लॻी वञे, ॿारनि जा झूला लॻी वञनि ऐं ॿारनि जूं अहिड़ियूं शयूं जीअं ॿार उते खेॾनि, हिकिड़ो ज़हन भलो ठहे। इहा असांजी रिक्वेस्ट आहे आगा साहिब जन खे उते ॿ टे अहिड़ियूं धिकियूं ठाहियूं वञनि जीअं माण्हू घुमी फिरी वरी झट खनि उते वेहे, या उते हिकिड़ो फुहारो हयो वञे। अञा लाइटिंग आहे अंदरि, उहा बि अञा मज़े जी न आहे। हिकिड़ी नंढड़ी का कैबिन हई वञे जीअं ॿारनि जी का शइ हुजे, का बोतल मिले, पाणी मिले। मक़सदु आहे त असां मजमूई तरह आगा साहिब जे अचण खां पोइ, आगा शुजा ख़ान जे अचण खां पोइ गड़ियासीन में टाउन जा जेके तरक़ियाती कम थिया आहिनि उहे तमामु बहितरीनु थिया आहिनि। जीअं त असांजे अलहमदिल्ला गड़ियासीन में काफ़ी अर्से खां जेको कमु थिए पियो या थियो आहे, ड्रेनेज जो या सीसी ब्लॉक हुजनि, हाणे त पेवर लॻी वियो आहे माशाअल्लाह काफ़ी जाइनि ते। गड़ियासीन ख़ासि करे लाइट जो मसइलो आहे, जेके सोलर सिस्टम लॻल आहे, के ॿरनि थियूं के नथियूं ॿरनि, नाकारा या त बणाइजी वञनि या थी वञनि, जेको बि कुझु आहे। मां इहा गुज़ारिश कंदुसि त उनखे दुरुस्त करे वञे। असां सिंध मीडिया न्यूज़ वारनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो उहे पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां ॾांहुं आया ऐं असां जूं ॻाल्हियूं मथे एवाननि ताईं पहुचाइनि था। ऐं मोहतरम जनाब आगा शुजा ख़ान साहब जन जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजे शहर में ऐं घिटियुनि में ऐं बाज़ार जी घिटीअ में टफ टाइल लॻाई वई आहे, जीअं ग़रीबनि खे ऐं शहर वासियुनि खे उथण वेहण में तकलीफ़ न थिए, घुमण फिरण में तकलीफ़ न थिए। असांजे शहर गड़ियासीन में स्वीपर पंहिंजे टाइम सां ड्यूटी सरअंजाम ॾियनि था ऐं इहो मोहतरम जनाब आगा शुजा ख़ान साहब जन जी महिरबानी आहे। जीअं त असीं सिंध मीडिया न्यूज़ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जीअं अवाम जे अवामी मसइलनि जे लाइ हर वक़्तु छापुड़े रहिया आहिनि। रिपोर्टर ऐं कैमरामैन जो तमामु शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन सां गॾोगॾु टाउन चेयरमैन आगा शुजा ख़ान ज़ोरन जन जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं, जिन वक़्तु सिर टफ टाइल्स, ड्रेनेज सिस्टम, सीवरेज सिस्टम, लाइटिंग सिस्टम शहर में करायो आहे। माशाअल्लाह सुठो कमु आहे। आगा साहिब जन पंहिंजे थोरे टाइम में सुठो कमु कयो आहे। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आगा साहिब जन लाइ अर्ज़ु रखंदुमि त असांजे शहर गड़ियासीन में वेम घर 12 साल खां रोड जो शिकार हल आहे। पुराणी टाउन कमेटी में अगरि जे इहो वक़्तु सिर मुकमल थींदो तमामु लाइ सहूलियत थींदी। जीअं मां पहिरीं ॿुधायोमांव त वधि में वधि असांजो ज़ोर हुयो ड्रेन ते। ड्रेन खे असां काफ़ी बहितरीनु करे वियूं, हाणे असांखे ज़रूरत न आहे हुन ते। ॿियो जेको असां कमु कयोसीं, जेको तव्हांखे ॼाणण लाइक़ु हो, त क्रॉस पहिरियों ठहियल हुया। क्रॉस हिकिड़ी वॾी ज़रूरत हूंदी आहे, ख़ासि करे नंढनि शहरनि में। वॾनि शहरनि में हूंदी आहे पर उते सिस्टम ॿिया हूंदा आहिनि, पर असांजे शहर जे लाइ क्रॉस हिकिड़ी ज़रूरी शइ आहे। जेके पहिरियों ठहियल हुया उहे सभिनी खे असां ॿीहर ठारायोसीं, खुटराए भंजराए, उहे सभु उबता सुबता ठहियल हुआ। जीअं अॻियां बि मां तव्हांखे ज़िक्र कयमि त जरी वञो, जिते घिटीअ में वञो उते पाणी बीठल हूंदो। अल्हम्दुलिल्लाह हाणे इहा पोज़ीशन आहे असांजी त एॾी का शिकायत न थींदी आहे असांखे त पाणी बीठो किथे किथे थिए थो, उहो बि ब्लॉकेज जे करे थिए थो। ॿियो कमु असां कयोसीं, जेके पेवर जो कमु हुयो उहो तक़रीबन असां सम्झ मुंहिंजे हिसाब सां 70 खां 80 सैकड़ो असां करे वियासीं, एतिरी असांजी गुंजाइश हुई। बाक़ी हाणे इंतज़ार में आहियूं, अलाह करे थी वञे, असांजो टाइम बि हाणे पूरो थियल आहे। पर वरी अगरि आयासीं ॿीहर मौक़ो मिलियो असांखे त इनशाला बिल्कुलु कंदासीं। सॼे शहर खे असां, मुंहिंजो त फुल प्रोग्राम हुयो त सॼे शहर खे मां पेवर हणायां, ड्रेन जो सिस्टम सही कयां ऐं ख़ासि करे सफ़ाई सुथराई जो। वरी मां ॿीहर चवंदुमि तव्हांखे सभिनी खे त तव्हांजो शहर वारनि जो बि हक़ु आहे त थोरी मुंहिंजो मासां मिली असां टाउन अमले जी मदद कयो, किथे थिएव थो। जीअं कुझु हिते पाड़ा आहिनि असांजा, मां वेंदो आहियां हुते कई विज़िट ॾिसां त उहे वधि में वधि साफ़ु हूंदा आहिनि। छाजे करे त उहे पाण हुतां पाड़े वारा इंट्रस्ट था वठनि, ॿुधाईंदा आहिनि त बाबा स्वीपर न आयो, अॼु फलाणो न आयो, अॼु ही पाणी न टाए विया, ॿुहारी वारी माई न आई आहे, हुते हे करे विया, ॿुधाईंदा। हुते ॾाढो सुठो कमु थो थिए। बाक़ी कोशिशि त कयूं था असां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान आहे, ख़ता थींदी आहे, किथे किथे रहिजी बि वेंदो हूंदो।
अदरवाइज़ मां मुतमइन आहियां असां फर्स्ट क्लास कमु था कयूं। कब्रिस्तान जी बिल्कुलु उन जी ज़रूरत हुई, दीवार जी आहे, उहो ठाहे बि विया। पहिरियों अगेन उहो ई आहे त पहिरियों कमु ईअं थींदा, ठेकेदार ईंदा कमु करे हली वेंदा, उन पुछा न थींदी। हाणे असां बाक़ाइदा पाण बि उहो कमु था करायूं, उन्हनि जे मथां बीहूं था, कोशिशि कयूं था। हाणे इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे वॾा हुते दफ़न आहिनि, असांखे बि फ़िक्र आहे, सभिनी जा वॾा आहिनि, शहर जो कब्रिस्तान आहे, उहा कोशिशि करे इनशाला कंदासीं, उनखे बिल्कुलु ठाराईंदासीं। बजट त असां वटि सम्झो त आहे ई कोन। हाणे बजट सिर्फ़ु अचे थोरो पघार था ॾियूं असां। पघार माना एतिरी अथव असांजी जेका वञी बीहे थी 54 लख रुपयो पघार। हाणे उन मां असांजी बचति जेका थिए थी उहा थींदी आहे 3 खां 4 लख रुपया। हाणे उन मां अंदाज़ो लॻायो त मां ॿियनि अल्फाज़ में तव्हांखे ॿुधायांव त 58 लख जे अंदरि लॻभॻि पघार ईंदी आहे, जेको हिसो असांजो अचे थो। पघार उन मां असां 54-55 लख ॾींदा आहियूं, पघार प्लस पेंशन कंहिंजी बि मां न रोकंदो आहियां। उहो रिकॉर्ड अथव, जिन ॾिसो जॾहिं खां वठी मां आयो आहियां, पुराणा बि ऐं हाणे जा बि मां सभु क्लियर करे चुकियो आहियां अलाह जी महिरबानी सां। उन में जेको बचे थो असांखे 2-3 लख थींदा आहिनि, उन मां कमु था करायूं सॼो। ऐं जेका माण्हुनि काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, चवणु त न खपे मूंखे, उहे चवंदा आहिनि तुंहिंजा ई शहर जा आहिनि त सभु कुझु खाई था वञनि, कुझु कमु थिए नथो। हाणे 2-3 लखनि मां मां खाई छा खाईंदुमि, इहो ॿुधाए वञे मूंखे, पुछो उन्हनि खां। यासीन पार्क खे मां बाक़ाइदा कोशिशि कई तमामु, इहो बि मां ॿुधायांव त इहा मुंहिंजी ज़ाती कोशिशि हुयो, तॾहिं मां चेयरमैन बि न हुयुमि। इहो प्लॉट बि मां पंहिंजो ॾिनो तमामु बग़ैर कंहिं मुआवज़े जे, इहो ख़बर हुजे तव्हां सभिनी खे। ऐं इनखे फेरायो पियो वञे, उन महिल बि प्लॉट न पियो मिलेनि, पैसा आया हुआ, ज़ोरीअ मां इहो प्लॉट ॾेई हिन पार्क खे ठारायो मां। त वधि में वधि मुंहिंजो हुन में हिसो शामिलु अथव। मां कीअं न चाहींदुमि त इहा पार्क ठहे, बिल्कुलु ठहंदी इनशाला। इनखे अहिड़ो करे ॾेखारींदासीं त माण्हू ॾिसणु ईंदव। ऐं इहो प्रोग्राम आहे असांजो, फ़िलहालु असां फनकारी पिया कयूं, उन में कोशिशि में लॻा पिया आहियूं। पोइ वरी इहो ॿारनि जे लाइ बि असां हुते हिकिड़ो सेक्शन रखंदासीं, जंहिंमें झूला वग़ैरह थींदा आहिनि, स्लाइड वग़ैरह थींदा आहिनि, उहे ज़रूरु विझंदासीं इनशाला। इहो त मुंहिंजो बाक़ाइदा हिकिड़ो सम्झो दिली ख़्वाहिश आहे त इहा पार्क ठहे। इहे कुझु माल आहिनि जीअं हाणे होॾे मदनपुर ॾे बि अथव, इहो असांजो हिकिड़ो हिसो रहिजी वियो। हुन में मां ॾाढी कोशिशि कई आहे। मच्छी मार्केट में मसइलो इहो आहे त हुन में चौधारी असांखे छा हुयो त एक्सेस हुते कोन हुओ शुरूअ में। हाणे हुते असां बाक़ाइदा ॾिसी, हाणे उन्हनि जी मां काफ़ी उते जेके बि वेठा आहिनि असांजा, उते कुझु पठाण ॿाहिरि बि आहिनि असांजा, उहे आया, उन्हनि चयो असांखे तव्हां दुकानु ठाराए ॾियो, हे बंदि कराए ॾियो हिते। वरी हुन में ॿियो हिकिड़ो मसइलो बि हुयो, जेको नाली हुते कोन हुई, अचे माण्हू हुते माना पेशाब बि करे पिया वञनि, ॿिया कम बि करनि पिया त थियनि पिया, उहो बि मां हुते बंदि करायो मां। इन्हनि जी रिक्वेस्ट, मच्छी मार्केट वारे पाड़े वारनि जी रिक्वेस्ट, इहो मां कमु पाण करायो मां। सिर्फ़ु इहा ॻाल्हि ॿुधायां त असां बिल्कुलु कंदासीं, सॼो शहर ई पंहिंजो आहे बाबा, सॼो शहर असांजो घरु आहे। बिल्कुलु रहिजी विया आहिनि कम, इहे रहिजी विया आहिनि, उहे असां कंदासीं। कम जेके रहिजी विया आहिनि न, मुंहिंजा हिकु त होॾो हिकिड़ो नालो आहे, इहो मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश आहे, इहो रखणु नाके जो नालो, हिते पहिरियों नालो हूंदो, उहो जेको बंदि थी वियो आहे हाणे, उनखे नथा कराइनि, इहो मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश आहे, इहो बि नालो मां ठाराईंदुमि। ऐं ॿियो हेॾो इनशाला नौशारे रोड वारो, इहो रोड बि ख़राबु आहे ऐं हिते नालो जी ज़रूरत आहे। हमेशह हिते अमूमन पाणी बि अथव, उहो सिर्फ़ु वजह इहा थी थिए जो असांजा माण्हू माशाला सभु कुझु आहे उन्हनि वटि, पर इहा सोचनि नथा हे जेको गंद असां कयूं था या पाणी असां हिते बीहारे छॾियूं था, इहो कंहिंखे नुक़सानु पहुचंदो, तव्हांखे पाण खे ई थो पहुचे। त महिरबानी करे उनखे मां चवंदो, मां पाण बि हुते 2-3 दफ़ा चई आयो आहियां, उन दुकान ख़ासि करे हिते जेको देगियूं ठाहींदो आहे, उनखे मां चई आयुमि, बीहारे सभु करे चयो तव्हां बाबा महिरबानी कर शहर वारनि सां, हमेशह तूं पाणी देगियूं थो धोए, पाणी हिते रोड ते थो छॾे, की तुंहिंजे करे इहो रोड सॼो हेठि वेहिजी वियो। ऐं मां हाणे बि चवंदो, मां इन करे ई वेठो आहे, मां हुनखे झले बि आयो आहियां, लेकिन हाणे इनशाला इहो असां हुन प्रोग्राम में विझी छॾियोसीं, इहो अथव हुन में शामिलु, इनशाला इहो रोड बि ठहंदो, इहो नालो बि ठहियो। त मां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो हे असांजी जीअं लाइब्रेरी आहे, लाइब्रेरी बि ज़रूरु हिते छोकिरा आया मांडे,
जेके बाक़ाइदा चवनि था असां पढ़ाईअ में इंट्रस्ट था रखूं या मूंखे चवंदे त किताब बि कोन्हे लाइब्रेरी सफ़ा ज़बून थी वई आहे मां पंहिंजे तरफ़ां उहा कोशिशि करे अॻिते उहो मोकिलियो आहे हाणे उहा असांखे इजाज़त ॾींदा छा आहे त सरकारी कमु अहिड़ो थींदो आहे जेको 2-3 लखनि खां मथे थी वञे ॻाल्हि हुन में बाक़ाइदा टेंडर करायो उनखे हुन में विझो ईअं तव्हां कमु नथा कराए सघो त उहो मां होॾे लिखी मोकिलियो आहे उन्हनि खे इहे मां पंहिंजी ज़ाती कमनि जी ॻाल्हियूं थो ॿुधायां इहो इनशा करिणो आहे इन सां लाइब्रेरी सां गॾु हिते ॿियो शादी हॉल त हर कोई चए पियो ज़रूरत आहे हिकिड़ो शादी हॉल बि ठहे इहो बि मुंहिंजे हाणे हुन में शामिलु अथव इनशा इहो बि मां हुननि खे शहर वारनि खे इनशा ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं टाइम असांजो पूरो थिए न थिए ॿियो कोई बि ईंदो इहो ज़रूरु असां ठाराईंदासीं मां त वरी बि चवंदोमां उहा गॾिजी कमु कयो जेको बि आयो जिते बि आयो शहर पंहिंजो अथव संवारियो शहर जी नाज़रीन तव्हां ॿुधियूं टाउन चेयरमैन मोहतरम जनाब आगा शुजाउद्दीन खान दुरानी साहब जन जूं ॻाल्हियूं ऐं अवामी मसइला जेके बि हुआ आगा साहब जेके नवाज़ कया ऐं असांखे आईंदा बि उमेद इहा ई आहे त आगा साहब जन इनशा ॿीहर जॾहिं चूंडिजींदा जेके रहियल कम आहिनि बक़ाया इनशा उन्हनि ते नज़रसानी कंदा त हाणे इजाज़त ॾींदा वफ़ा अब्बासी खे अल्लाह निगहबान।